नौशरो फिरोज मां के खबर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ रेवनी कॉलोनी नौशरो फिरोज में इरफान भट्ट के घर के बाहि लगी वई, जंहिं सबब घर जो अलाह तलाह सड़ी रख थी वियो। रहवासी इरफान भट्ट मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मां ग़रीब मिसकीन आहियां, मज़दूरी कंदो आहियां। मां मज़दूरी लाइ शहर वियल हुयुसि त घर वारनि ओचितो पाड़े वारनि खे ॿुधायो, जंहिं अची बाहि खे विसायो। हिन वक़्त ताईं फायर ब्रिगेड न पहुची सघी। मूंखे कॉल कई, जिथे पहुतुसि त घर में अलाह तलाह सड़ी रख थी वियो हो। मां ग़रीब मिसकीन आहियां, मुंहिंजी मदद कई वञे। नुक़सान सब कुछ सड़ी का शे न बची आ। ॾिसी तो बचड़ा बार कढी माल हर शे बाहि जे अंदर। मूंखे ॿुधा घणा लखन जो नुक़सान? गंज मलाए जेको शे सब कुछ मना हिते सड़ी रख दियो। मां मजदूर मना मुंहिंजो कुछ न बचो। 5 लख जो नुक़सान थी वियो। हा एतिरो थी वियो आहे हर शे। इन कमरे में